बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नादरीन, सी रहे आयो सोजरो न्यूज़ मीरपुर माथिल मकादी आज कलवर मौजब जिसकम जिसाफ ज़िला घोट की तरफा साईं लाल शाह बादशाह जे मुजावर सूफ़ी अब्बास फ़कीर कलवर जे नाहक कतल खिलाफ़ रैली कड़ी मज़ार ते गुलन जी चादर चाड़ी। जिसकम जिसाफ कारकुनन डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर प्रेस क्लब अगियां एहतजाजी मुज़ाहिरो लाल शाह बादशाह जी मज़ार ताईं रैली कड़ी सूफ़ी अब्बास फ़कीर जे कबर ते गुलन जी चादर चाड़ी वई। उन मौके ते खिताब कंदे जिसकम ज़िला सदर फ़कीर रमज़ान कलवड़ मीर हसन लाशारी वहीद सिंधी सनाउल्ला सिंधी असगर शेख सरफराज कलवड़ ऐं ॿियनि चयो था सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे जंहिं हमेशह प्यार अमुन जो दर्स ॾिनो आहे। उन्हनि चयो त सूफ़ी शहीद अब्बास फ़कीर जे कातलनि मथां पुलिस जेका FIR दाख़िल कई आहे उनमें दहशतगर्दी जा के बि कलम शामिल न कया विया आहिनि, जंहिं करे कातिल आसानी सां क़तल केस मां आज़ाद थी वेंदा। हुननि IG सिंध ग़ुलाम नबी मेमण खे अपील कई त दरगाह लाल शाह बादशाह जे मुजावर जे क़तल जो नोटिस वठी कातिलनि मथां दहशतगर्दी जा कलम लॻाए असुल कातिल खे गिरफ़्तार कयो वञे।